proper and improper fractions. अरे केकी तमाम परेशान तो नजर अची छा ॻाल्हि आहे वर्ल्ड मैथ कॉम्पिटिशन अचण वारो आहे ऐं मूंखे प्रॉपर ऐं इम्प्रॉपर फ्रैक्शन समझ ई नथो अचे इहा त वाकई परेशानी जी ॻाल्हि आहे तूं परेशान न थी मां तुंहिंजी मदद कयां थो इहो त तोखे ख़बर आहे कंहिं बि फ्रैक्शन में ॿ वैल्यूज़ हूंदियूं आहिनि हे फ्रैक्शन बार आहे फ्रैक्शन बार जे मथां वारी वैल्यू खे असां न्यूमरेटर चवंदा आहियूं ऐं फ्रैक्शन बार जे हेठां वारी वैल्यू खे असां डिनोमिनेटर चवंदा आहियूं मथियों न्यूमरेटर ऐं हेठों डिनोमिनेटर समझी वयसि हा हाणे अचूं था प्रॉपर ऐं इम्प्रॉपर फ्रैक्शंस ॾे इन लाइ असांखे सिर्फ़ इहो ॾिसणो हूंदो आहे त फ्रैक्शन में कहिड़ो नंबर वॾो आहे न्यूमरेटर या डिनोमिनेटर इफ द डिनोमिनेटर is bigger than the numerator, it is a proper fraction. मिसाल तौर हिन फ्रैक्शन में 9 as denominator, numerator 5 खां वॾो आहे इन खे असां proper fraction चवंदासीं. In this fraction, since 9 is bigger than 5, it is a proper fraction. हाणे तूं मूंखे ॿुधा हिन फ्रैक्शंस मां कहिड़ा फ्रैक्शंस proper fractions आहिनि अहिड़ी तरह जीअं हिन फ्रैक्शन में 5 डिनोमिनेटर 7 न्यूमरेटर खां नंढो आहे त इन खे असां इम्प्रॉपर फ्रैक्शन चवंदा आहियूं if the denominator is smaller than the numerator it is an improper fraction हिन फ्रैक्शन 5 out of 3 मां 3 डिनोमिनेटर 5 न्यूमरेटर खां नंढो आहे त हिन खे असां improper fraction चवंदासीं in this fraction since 3 is smaller than 5 this is an improper fraction अच्छा हाणे मूंखे इहो ॿुधाए इन्हनि मां कहिड़ा improper fractions आहिनि 12 out of 5 11 out of 10 and 32 out of 19 are improper fractions. शाबाश मेहरबानी इहो त तमाम आसान हो हिन सवालनि जी प्रैक्टिस करे तू कंपटीशन लाइ तैयार थी वेंदे वरी मिलंदासीं बाय बाय